हेॾे उम्मत ते हज़रत उस्मान जो वॾो एहसान अथव। जिब्रील अमीन लही आयो। जिब्रील अमीन तो जे मुंहिंजा सुनार शवारो तो जे उस्मान खे चयो त सखावत वारो त तूं बंदि कर त ॾियण वारो मां बंदि कयां। उस्मान सही चयो सही ना सखावत कज़वा नथो रही सघां। उस्मान सी एॾे हया वारो, उस्मान सी एॾी इज़त वारो। साईं बीमार थी पिया। साहबे किराम खे ख़बर पई साईं बीमार आहिनि। वारे वारे साहबी हुजूर साईं जे दरवाजे ते आया। साईं दरवाजो वॼाए इजाज़त वठी अंदर अची हुजूर जी तबे पुरसी भी कंदा। मुझे हुजूर जो दीदार करे साहबी भॼूं ऐं बुखूं मिलाईंदा। दरवाजो वॻो पाल फरमाए मन दकल बाब केरा दरवाजे ते आवाज हुयो अन अबू बकर सिद्दीक से बाबा जो यार अबू बकर सिद्दीक हां आजी तबियत पुछण आयो। हां अबू बकर सिद्दीक आयो। साईं जी तबे पुरसी करे हलियो वियो। साईं जी पुकी मुबारक ज़ाहिर हुई। वरी आवाज आयो पाण फरमायूं केरा दरवाजे ते आवाज आयो सीमा इब्ने खत्ताब। हां मासी उमर। हां उमर के इजाज़त मिली हुजूर जो दीदार बकी हुजूर जी तबे पुरसी करे हलियो वियो। वरी आवाज आयो दरवाजो खड़कियो। सही फरमायो मन दकल बाब केरा दरवाजे ते आयो। आवाज आयो अन उस्मान बिन अफ़्फ़ान से बाबा जो गुलाम उस्मान बिन अफ़्फ़ान। हां उस्मान थोड़ो पियो थोड़ो इंतजार करो। साईं फरमाए ओ मुझी मेरा मां मोहम्मद रबी के चादर दे तो मां मोहम्मद रबी बुकिए के ढकिया जो मुझे दरवाजे ते हयादार हज़रत उस्मान बीठो आ। साईं चादर खणी पजे बुकी मुबारक के ढकियो। अछो पटको उस्मान सिंह के सतर थियो बदलो हथन में लठोई। उस्मान सिंह आयो ये हुजूर जो दीदार कई तबे पुरसी करे वरी वापस वियो। अमा आशा थी जे मुंहिंजा सुना साईं मुंहिंजा दिल तो नबी जी मूंखे इजाज़त जो तमाम का हिकिड़ी ॻाल्हि पुछां। से बुकी मुबारक ज़ाहिर हुई। बाबू अबू बकर सिद्दीक आयो तबे पुरसी करे हलियो वियो। बुकी मुबारक ज़ाहिर हुई। उमर सिंह आयो तबे पुरसी करे हलियो वियो। बुकी मुबारक ज़ाहिर हुई। उस्मान आयो सुना सिंह बुकी मुबारक के ढके मथों चादर हणी उस्मान आयो तबे पुरसी करे हलियो वियो। ओ मुझा साई अवा छाजे करे ये क्यों पर मुर्की फरमायूं ओ मुझे हुमेरा वेजो वेयो मां तोखे पंहिंजे गुलाम उस्मान जो शान ॿुधायां। पर फरमायूं हुमेरा मां मोहम्मद रबी उस्मान जो कीअं हया कयां जो उस्मान जने फर्श ते लंदो आ तो उस्मान जो या सतनी आसमान जो मलाइकत कण पर नूरी मलाइक अर्श जा भी उस्मान जो हया था कने। उस्मान जी वॾो हया वारो गैरत मंदो अख हज़रत उस्मान जी नंढी चेहरो सफेद दाढ़ी उस्मान साईं जी घाटी हथन में लठ कुल्हे ते चादर। अरे वाह उस्मान उस्मान सखी भी हो। उस्मान साईं जहिड़ी सखावत केर करे ॾाढे जो सुभान। अरे वाह उस्मान उस्मान सिंह हाफ़िज़ कुरान हो वॾो आलिम हुयो मुत्तकी हुयो परहेज़गार हुयो। उस्मान साईं जे ज़माने जा माण्हू था चवनि उस्मान साईं अध रात जो थी अहिड़ी क़ुरान जी तिलावत कंदो हो। साबिता चवनि असांजी नेणनि मां पाणीअ जा नार ॿई पवंदा। उस्मान सिंह कुरान पढ़ंदो हो। मुंहिंजो हुज़ूर पाण उस्मान जे ज़बान मां कुरान ॿुधंदो हो। ॾाढे जो सुभान अल्लाह। हेॾे उम्मत ते हज़रत उस्मान जो वॾो एहसान अथव। अॼु हाफ़िज़ सगोरा कुरान पढ़ो सूरत बकरा जी तिलावत करे वरी सूरत बकरा ख़त्म थिए आल इमरान शुरू करो वरी आल इमरान सूरत ख़त्म थिए वरी चौथों सिपारो लन तनाल पर जो शुरू करो वरी चौथों पारो ख़त्म थिए वरी वल मुसनाद पंजो सिपारो शुरू करो
खुदा जो कसम खणी तो जमा उस्मान साईं जो थोरो आहे जो आयत आयत सां मिलाए सूरत सूरत सां मिलाए अखर अखर सां मिलाए किताब जी सूरत में ॾियण वारो उस्मान थी सचो सुभान अल्लाह उस्मान जो एहसान थो उस्मान जो थोरो उस्मान कहिड़ो फमिन क़यामत जो ॾींहुं थींदो जन्नत में हर नबीअ खे हिकिड़ो रफ़ीक मिलंदो पर मुंहिंजे सारनि गुलामनि में ओ अबू बकर तूं बि वॾी शान वारो उमर तूं बि वॾी इज़त वारो ओ अली हैदर इकरार तूं बि वॾे रुतबे वारो औरंग जा काड़ा बिलाल तूं बि वॾे शान वारो पर मुंहिंजे जन्नत में मुंहिंजे गुलामनि मां जे जन्नत में रफ़ीक हूंदो त मुंहिंजो उस्मान बिन अफ़्फ़ान हूंदो ॾाढो चओ सुभान अल्लाह उस्मान उस्मान हो हे यार केरु उस्मान हाफ़िज़ क़ुरान उस्मान ॾाढो चओ सुभान अल्लाह केरु उस्मान हो जेके नमाज़ इशा पढ़ी रकात नफल नमाज पढ़ंदो हो तो उस्मान सी हिकड़ी रकात में अल्लाह जो कुरान मुकम्मल कंदो हिकड़ी रकात असां हाफ़िज़ सगोरा सवा सिपारो ॾेढ सिपारो या मनु सिपारो या सिपारो रुगो रमज़ान में सलात तरावी नमाज 20 रकात में पढ़न तब जमायत जो पुते रड़ी हूंदी फिल्मुनि ते कलाकनि जा कलाक वेही वेंदा ड्रामनि ते होटलनि ते हाफ़िज़ साहब खे छा चवंदा हाफ़िज़ साहब हल्को हल्को कंहिंमें बीहणो आहे कंहिंमें कोन्हे वारे वाह उस्मान हिकड़ी रकात में कुरान मुकम्मल हिकड़ी रकात मर्द कलंदर हो उस्मान ॾाढो जो सुभान अल्लाह हे न्यारे मुने केरु उस्मान ओ मुंहिंजो सुणो उस्मान साहिब जनाज़त उस्मान साईं एॾो त क़ुरान जो आशिक़ हो बुलंद आवाज़ जॾहिं बि हज़रत उस्मान वटि वेंदा हुआसीं त हज़रत उस्मान साईं तॾीअ ते नज़र ईंदो पर चप चुरंदा रहंदा वॾे आवाज़ करे हज़रत उस्मान साईं जी ज़ुबान ते सूरत रहमान जी तिलावत अर्रहमान अल्लमल कुरान खलकल इंसान अल्लमहुल बयान जिन्हें के कुरान वने हथ करने जो सुभान कुरान जो हश्क भाई हथ करने जो सुभान करे रहमान जी सूरत हे न्यारे ओ करे सूरत रहमान करे वरी सूरत यासीन यासीन वल कुरानिल हकीम वडे आवाज साबिदा जन्नत उस्मान से मिठो कुरान पढ़ंदो उस्मान साईं जी ज़ुबान मां सां कुरान ॿुधो त उञूं ई बुखूं लही वेंदियूं उस्मान साईं तिलावत बंदि करे इकराम कंदो हो खाइण पीअण जूं शयूं आॾियूं रखंदो सकी उस्मान पाण न खाईंदो जी छाजे करे हुज़ूर जा गुलाम था चवनि उस्मान चवंदो मूंखे रोज़ो जंहिंजी ज़ुबान क़ुरान पढ़ंदी हुजे रोज़ेदार उस्मान ॾाढो जो सुभान अञा बोलंदा साईं घर में ही आया माखी जा ड्रम पियान ॾाढो जो सुभान मैदो रखियो मुंहिंजो सी ख़ुशि थियो पाण फरमियो बेरा 17 थी वयूं घर में चुल्हो न भरियो अॼु माखी जा ड्रम पियान अटो पियो आहे लटा पियान ही सोना सगादर मदीना पियान अबाशा मुर्की थी चयो मुंहिंजा सुणा सिंह अवां जो गुलाम हज़रत उस्मान सिंह उस्मान सिंह खे ख़बर पई हज़रत उस्मान सिंह सॼो इंतज़ाम पाण कयो अथई ॾाढो जो सुभान
फरमाए उस्मान एडो तू सखी आए जो मुझे सही रहमत जा थंबा के खणी दुआ घुरी आई मुझे अल्लाह उस्मान के बरकत दे बड़े आवाज उस्मान दी साईं के जे मुझे सही दुआ करो तो मुझे माल में कमी थी घोड़ा वधिया उठ वधिया गुलाम वधी विया सोन वधियो चांदी वधी वई मौत मथवा सिवा काडे कया पान फरमाए उस्मान छा तो चेंसी दुआ करो तो अल्लाह मुझे माल में कमी करे हुजूर हथ खया ओ जिब्रील अमीन लही आयो जिब्रील अमीन तो जे मुझा सोनार शवारो तो जे उस्मान के जो तो सखावत वारो तो तू बंद कर दटियण वारो मां बंद क्या उस्मान सही जे सही ना सखावत का जवान थो रही सका डाजू मगे ट्रेशू प्यारी हंद अंगा बाड़ा हुजन उस्मान कपड़े से ढकी तो वना बुखारन के मानी खाना तो वना उस्मान सखावत तंदो वना तलवार गर्दन दे हुजन मा कुरान पढ़ंदो रहो पान फरमान उस्मान अर्श वारो तो जे सखावत वारो तो तू बंद कर दडियण वारो मां बंद क्या तू डाडी दे मा सतर दींदमो तो एक दींदे मा डाडी दमो जो उस्मान सखावत वारो तू बंद न कंदे तम अल्लाह भी एडो कदर वारो हां जो दीण वारो तम अल्लाह भी बंद न कंदो डाडे जो सुभान बड़े आवाज है न्यार साजन मदीने आया हुजूर या गुलाम रोई ताजम मुझे सोना साईं ओ सी मक्के में दुकान हा मक्के में बागा फसल हा पर अल्लाह के दीन जे करे अमा जे करे अल्लाह सिंह तौहीद जे करे सी बजा बच्चा छड़े आया से न्याणियों छड़े आया से बाग पकल छड़िया से ओ दुकान छड़िया से दरहम दीनार छड़िया से सखना दखनी या अल्लाह या अल्लाह या अल्लाह कंदा आज गुलामी जो आज इताअत जो नारो हणंदा आया से पर सही मदीने में असा के भी काई तकलीफ कोनी पर असा के पानी जी वडी तकलीफ आ जो पीण ला पानी न तो मिले वरी जे पानी तो मिले तो पैसन दे तो मिले यहूदी आज जी पानी जी कोई बेरुमा ना लिया सी पानी थदो बिया मिठो बिया पर पैसन दे दो जालिम पानी ने हुजूर भरी जमात में ऐलान कयो मुझे कुन्यारन गुलामन के केर पानी प्यारी दो के राज को बेरुमा कोई खरीद करे अल्लाह रजा खातिर गुलामन जेला कुरान वारन जेला कलमे वारन जेला वक्फ करे छड़े मां मोहम्मद रबी जामिन वहां अल्लाह जी कयाम जे ड्याड़े उनके मां मोहम्मद जे था होदे को सर जो पानी प्यारी वडे आवाज असा मस्जिद ठरायूं मदरसो ठरायूं झोलियूं झलियूं चंदो वठूं पोइ बि असांखे माण्हू ॾियनि था चंदो पोइ कुरकी कुरकी था ॾियनि बरकत ई कोन्हे रंज जो पैसो रंज मां गंज थींदो न थींदो हेॾे रुगो ऐलान जी थी सारा गुलाम ने उस्मान उथी बीठो ॾाढे जो सुभान वॾे आवाज़ उस्मान यहूदी वटि आयो यहूदी हरत उस्मान से नजर करे पानो थी बीच उस्मान सी मां के हुक्म कयो मां वट जा पानी पींदे हरत उस्मान जे पानी नमस जी खुई खरीद कंदस मुल्कर 35,000 दरहम उस्मान सिंह बेरुमा जी खुई खरीद कई साईं वट आयो हुजूर भाकुर पाई जे जज़ाकमुल्लाह या इब्न अफ़्फ़ान जज़ाकमुल्लाह उस्मान फिल जन्नह उस्मान फिल जन्नह उस्मान जन्नती दो हुजूर जे गुलामन में उस्मान जी वाहिद गुलाम जेके मुझे साईं जीरे जिंदगी में 8 दफा जन्नत जी बिशारत बड़े आवाज हथ खणी जो सुभान अल्लाह ऐ हुजूर जा सब सहाबी जो जन्नती अबू बकर सिद्दीक का बींदे अंसारी मुहाजिर सहाबा जो मुनकर जो किन्नू थी मरंदो हुजूर जा सहाबी जो सब जन्नती शान मोहम्मद मुस्तफा शान सहाबा
शान अहल बैत साहबा जे दुश्मनन ते नारे तकबीर। हथ खणी जो तो हुजूर जा सब सहाबी जेके मञो था मथे खड़ो जो हुजूर जा सब सहाबी जन्नती हल ऐं हुजूर जा सब सहाबी जो कामयाब। बड़े आवाज जो सुभान अञा बुलंद आवाज जे साहबा जी तारीफ कंदे वजह से फरमायो फमन अहब्बहुम फबिहुब्बी अहब्बहुम वमन अबग़ज़हुम फबिबग़ज़ी अबग़ज़हुम। दादे जो सुभान पर फरमाए जिन मुझे गुलामन सां प्यार कयो जिन मां मोहम्मद रबी सां प्यार कयो जिन मुझे गुलामन सां वेर रखियो जिन मुझे गुलामन सां दुश्मनी रखी जिन मुझे गुलामन सां सदसा रखियो जिन मुझे गुलामन सां बुग़्ज़ रखियो मोहम्मद करीम सां बुग़्ज़ रखियो मां मोहम्मद रबी चंद्रहा त सब साहबी सितारा ओ बैतुल्लाह ठयो। अल्लाह नबी सी फरमायो जे काबे जो रुगो दीदार कयो तभी सगीरा गुनाह रब माफ करे छॾी। सब जो सुभान अल्लाह बड़े आवाज हुजूर गुलाम साण करे हलिया मां मोहम्मद रबी उमरो कया अल्लाह जे काबे जो तवाफ कया मुझो साईं पंजे गुलामन के वठी एक फण जे गड थिया हुजूर मशवरो कयो मता मक्के वारा जो मोहम्मद रबी लड़ाई जे लाइ आयो केरा जेको मक्के वारन का इजाजत करे मोहम्मद लड़ाई ला ना आयो मोहम्मद रबी अल्लाह जे काबे जो तवाफ करण जे लाइ आयो केर बने जेको उन्हनि सां वञी ॻाल्हाए हिन ॾींहुं हारे मुंडे हुजूर जा सभु गुलाम वेठा फ़ैसिलो थियो साईं उस्मान खे मोकिलियो छो त उस्मान जा मके वारनि ते थोरा मके वारनि ते उस्मान जा एहसान हल उस्मान जी इज्जत भी कनि था उस्मान खे मोकिलियो त थे दिमाग़ सां हज़रत उस्मान फदी तबियत वारो वरी समझाए हुजूर उस्मान साईं खे मोकिलियो हे ॾींहुं हारे मुंडे जॾहिं हज़रत उस्मान सी मक्के में आयो ॻाल्हियूं ॿोलियूं थियूं होॾे नबी सी वण जे हेठां सहाबीन खे विहारियो अफ़वाह थियो कहिड़ो हेॾे हार मुंडे हिकिड़नि चयो उस्मान जो भलो वक़्तु हेॾे हार मुंडे उस्मान साईं काबे जो तवाफ कंदो हूंदो उस्मान साईं जो भलो वक़्तु सफा मरवे जे पार में उस्मान ढुकंदो हूंदो हिजर असगर के चुमियो ॾींदो हूंदो हुजूर जे ज़बान हुजूर जे कननि मुबारक ते इहे ॻाल्हियूं आयो हुजूर ऐलान कयो पर पुट उस्मान जे उस्मान ला हुजूर ऐलान थो करे न न उस्मान मां मोहम्मद रबी का सवा तवाफ न कंदो लॻो सफा मरवे ते चक्कर काटींदो उस्मान साईं हिजर सबद के चुमी नींदो ये सिवा मोहम्मद रबी तवाफ न कया ॾाढे नथो जी सुभान अल्लाह उस्मान सी मां मोहम्मद का अॻ में काबे जो तवाफ न कंदो सफा मरवे ते न ढुकंदो ऐं ईअं ई थियो उस्मान सिंह आयो चीसी मूंखे चवनि पिया त तोखे इजाज़त आहे काबे जो तवाफ कर हिजर असवद ते ढोड़ पाओ हेॾे हर मुंडे चुमी ॾे पर साईं अवल अभी तवाफ कयो उस्मान पोइ कंदो हुजूर फरमायो मां ईअं चयो न ता बड़े आवाज सजो सुभान हेॾे हर मुंडे जेसी उस्मान न आयो अफ़वाह थियो मक्के वारनि उस्मान खे शहीद करे छॾियो उस्मान जे शहादत जो ॿुधी रहमत वारे नबी हथ मुबारक वधाए ऐलान कयो मुझे उस्मान के जे शहीद कयो त मां मोहम्मद रबी ऐसी कोई ते नबी तुम जैसी मां मोहम्मद रबी उस्मान जो पला दिल वठंदसो सब बैयत कयो हेॾे हारे मुरे सब साहबियूं थिया साईं अवल पान तो कढियो हथ रखंदा असां भी हलंदासीं असां भी हलंदासीं असां भी हलंदासीं हेॾे हारे मुरे पछाड़ी नबी सी पंहिंजो सॼो हथ खणी पाण फरमाता ही हथ वरी मां मोहम्मद उस्मान जे तरफ़ां थो रखां पंहिंजे हथ खे नबी साईं उस्मान जो हथ सॼो छा थो सम्झे ॾाढे नचे जा सुभान अल्लाह
पंहिंजे हथ के हुजूर उस्मान जो तो सजो त ही हथ मां मोहम्मद उस्मान जे तरफां तो रखा सब जो सुभान अल्लाह पर उस्मान सी खैर सा मोटी आयो उस्मान हुयो केर हे निहार मुंडे खुदा जो कसम बड़े वा उस्मान घर जे अंदर उस्मान सी कुरान जी तिलावत करे अल्लाह जुल्हज मजलू में मदीना हया सखा जो शहजादो उस्मान सिन्नूरैन शहीद थियो उस्मान सिन्नूरैन बिन नूरन वारो उस्मान नबी जे गुलामन में वाहिद गुलाम हो उम्मे कुलसूम जो भी हरत उस्मान सिंह घर वारो हो तबीबी रुकैया सैन जो भी उस्मान घर वारो हो उस्मान जे घर में मुझे साईं जी बनियाणी हुई डाडे जो सुभान अल्लाह बीबी रुकैया वफात करे वई हुजूर जा गुलाम आया मुझा सुना साईं उस्मान सी ॾाढो गमगीन पियो हले हुजूर घुरायो उस्मान साईं के उस्मान ॾाढो गमगीन पियो हले चई मुझे सुना साईं रुकैया वफ़ात करे वई आहे उस्मान जो घर अल्लाह जे रहमतुनि खां ख़ाली थी वियो आहे मुझे साईं फरमायो उस्मान गनी परेशान थी रुकैया वफ़ात करे वैया मां मोहम्मद रबी वट उम्मे कुलसूम रुकैया जी भेण वेठी आहे उस्मान जे मां मोहम्मद रबी वट फातिमा खां अलावा न्याणी वञा वेठल हुजे हा उस्मान घुर तूं करी हा ॾींदो मां वञा वॾे आवाज़ सजो सुभान अल्लाह बुलंद आवाज़ सजो सुभान अल्लाह वाहे वाह उस्मान साईं सब जो सुभान अल्लाह अञा वॾे आवाज़ असां कंहिंखे न्याणी जो वा जान छॾे वञे वरी दरवाज़े ते अचे साली जो वेठी आहे हे जदो हिकिड़ीअ सां रहाई इहो ॿी न्याणी ना हुजूर एॾो उस्मान मां राज़ी हो ॿी न्याणी बि उस्मान खे ॾिनो ऐलान कयूं उस्मान अञा न्याणियूं वेठल हुजनि ऐं घुर तूं करी मां मोहम्मद तोखे निकाह में ॾींदो वञा वॾे आवाज़ सजो सुभान अल्लाह बड़े उस्मान 40 ॾींहं उस्मान साईं जो पानी बंद थियो होरे बागी घेराव करे आया उस्मान साईं जे दरवाजे ते शहीद कंदा उस्मान साईं के उस्मान पंहिंजे घर जे छत ते चढ़ी आयो ओ बागियो अॼु बेर खुईअ वारो पाणी अब उस्मान ला बंद करे छॾियो आहे वा बेर मां खुही मां ख़रीद कई हुई ओ वक्त याद कयो जरे पीण जो पानी न पियो मिले मां उस्मान वा कोई खरीद कई ए ज़ालिमो अॼु 40 ॾींहं मां उस्मान जो पानी पंदा ओ ज़ालिमो मूंखे मस्जिद नबी में नमाज़ पढ़ण पिया ॾियो ओ वक्त याद कयो जमात वधी वई मस्जिद नबी नंढी थी वई मस्जिद नबी के वधाइण लाइ पट मां उस्मान खणी खरीद कयो ए ज़ालिमो अॼु मस्जिद नबी में मां उस्मान के नमाज़ पढ़ण पिया ॾियो मुंहिंजे दरवाज़नि ते अभी घेराव कयो बीठा ओए बागी ताजन उस्मान खिलाफत जो कुर्तो लाए उस्मान सही चयो ए ज़ालिमो मूंखे सही फरमायो ए उस्मान सुना अगर अल्लाह तोखे खिलाफत जो कुर्तो पाराए तो अल्लाह जी कोशिश कई वेंदी ए उस्मान सिर कटाए चढ़ जा पर खिलाफत जो कुर्तो न लाहे जा सब जो सुभान अल्लाह अञा वॾे आवाज़ वाड़े वाह उस्मान सब जो सुभान अल्लाह उस्मान जा दीवाना हथ खणी जो सुभान अल्लाह एॾे हार मुने उस्मान साईं जे एॾे हार उस्मान साईं जे हवाले के ॿुधी सुनो अली जाश का बैत खणी जो सुभान अल्लाह सुनो अली उस्मान साईं वट हली आयो अली बि हुजूर जो न्याणो थई तो उस्मान बि हुजूर जो न्याणो थी अञा वॾे आवाज़ जो सुभान अल्लाह हथ खणी जो सुभान अल्लाह असा अली जा भी गुलाम हो तो उस्मान जा भी गुलाम हो अली जा गुलाम सदान वारा जी अली के हुजूर जो न्याणो कयो तो मने तो उस्मान के बिन पे जो न्याणो करे मनो सब जो सुभान अल्लाह
अञा वॾे आवाज़ सां हेॾे हर मुड़े अली आयो सुणियो उस्मान खे भाकुर पाए दिलदारी पड़े ओ मुंहिंजा भाउ उस्मान ओ मुंहिंजा अली उस्मान अलीअ खे भाकुर पाई रोई पियो ॾाढी मां घोड़ा वही हलिया ओ मुंहिंजा भाउ हिननि ज़ालिमनि मुंहिंजो पाणी बंदि करे छॾियो थी मूंखे मस्जिद नबी में निमाज़ पढ़ण पिया और मुंहिंजा सुन अली हिननि इंसान मुंहिंजा विसारे छॾिया थोरा मुंहिंजा विसारे छॾिया अली सी उस्मान खे भाकुर पाए पेशानियूं ते चुमी थो ॾे ओ मुंहिंजा भाउ उस्मान मां शेर ख़ुदा अल्लाह जो शेर फातिह ख़ैबर ओ ता उस्मान मां इन जे लाइ आयो जेके तोसां लड़ा था उस्मान भा मूंखे मोकल ॾे ज़ुल्फ़ार खणी तुंहिंजे दुश्मन खे मारे मां तो कयां हथ खणी जो सुभान अल्लाह जो अलीअ खे उस्मान प्यारो थी उस्मान खे बि अली प्यारो थी अञा ॾाढे जो सुभान अल्लाह वॾे आवाज़ सां उस्मान साईं थो चयो मुंहिंजा भाउ अली ऐं मदीने जे ज़मीन ते रत नथो वाहण चाहियां महबूब ख़ुदा जे शहर खे रत में रंगीन नथो करणु चाहियां आ मुंहिंजा सुण अली तुंहिंजे अचण ख़्वाब में मूंखे निंड आई ख़्वाब में हुज़ूर जो दीदार थियो उस्मान सब्र कजां सिभाणे बागी तोखे शहीद कंदा उस्मान रोज़े में हुजजा आयो रोज़ो जिमा मोहम्मद सां होज़े कोसर ते खोल जा ॾाढे जो सुभान अल्लाह हथ खणी जो सुभान अल्लाह वारे वा उस्मान सोना तुंहिंजो सब्र उस्मान साबिर हुयो ॾाढे जो सुभान अल्लाह हथ खणी जो सुभान अल्लाह हेॾे हार मुंडे उस्मान साईं घर में कुरान जी तिलावत पियो करई होड़े इमाम हसन हुसैन अली भाई बचा वठी उस्मान जे तरफ ते प्यारिया उस्मान जे तरफ ते प्यारे अली वसियत पियो करे ने ओ हसन जी बाबा जानी हुसैन जी बाबा जानी पर उस्मान जा दुश्मन दरन ते बीठा उस्मान जे घर में दाखिल थियण न ॾिनो इमाम हसन हुसैन यकीन ॾियारियो बाबा असां शहीद थी वेंदासीं पर जाजो उस्मान जो दुश्मन दर ठुकड़ी न ॾींदासीं ॾाढे जो सुभान अल्लाह अवल त हटाइण जी कई बागिनी हसन खे ज़ख्मी थी पियो हसन तलवार खणी बाबे अलीअ जी गजगोड़ कंदो रहियो बागी हटंदा हुया जे अलीअ जो बचो आहे अहिड़ो पीउ दिलेर पुट बि अहिड़ो दिलेर दसो अञा ॾाढे जो सुभान अल्लाह उस्मान कुरान जी तिलावत पियो घर में करई होड़े बीबी नाइला उस्मान जी घरवारी पानी जो प्यालो भरे आई वडी मुश्किल सां उतारे पई उस्मान के जाग उस्मान आसे पई ॻाल्हाए त बागी न ॿुधनि उस्मान पानी तो पी उस्मान थी चौधर बुनियारे बाख फुटी आई चे नाइला पानी वापस कर उस्मान ढुक त पानी जो पी चे नाइला मां उस्मान के रोज़ो ॾाढे ॾाढे जो सुभान अल्लाह ओ नाइला मां उस्मान के रोज़ो थी अज वेह मुझो कुरान बत अज उस्मान तो का मोकलन वारो दई ओ नाइला शहादत वारो दी दई होड़े बागी दीवार टुपी अंदर दाखिल जा आवाज दे बीबी नाइला उठी उस्मान कुरान खोले तिलावत में कुरान जी करई वड़े उस्मान सही कुरान पढ़े भी पियो अखिन मां पानी जंगार पियो आए होड़े दीवार बागी टुपी आया जीअं जो आया उस्मान के घरे पान का झलियो अल्लाह जो कुरान पट ते करियो उन अल्लाह जे कुरान के जालिम ठोकर ॾिनी पर हो कुरान वरी पाणे पाणे जो उस्मान साईं ॾे पियो अचई हज़रत उस्मान साईं का कुरान वस पठी जालिम उछलायो ओ अल्लाह जो कुरान उस्मान साईं वटि पाण
ॾाढे जो सुभान उस्मान साईं जी जे क़ुरान सां दिल हुई त क़ुरान बि उस्मान साईं सां जो दिल जो ॾाढे जो सुभान अल्लाह। हज़रत उस्मान साईं खे हिकिड़े ज़ालिम चपाट आई। हज़रत उस्मान साईं चयो ज़ालिम मूंखे धक न। उस्मान साईं खे ॾाढी मुबारक वरितऊं ज़मीन ते लिटायूं। जॾहिं हज़रत उस्मान साईं खे धक हयूं बेबी नाइला विच में आई मुंहिंजो उस्मान खे धक न हणो। इहो उस्मान आहे जहिड़ी ॾाढ़ीअ ते मुंहिंजो साईं पाण चुमियो ॾिनो। हज़रत उस्मान साईं लठ जे सहारे उथण जी कोशिशि कई। लठ हज़रत उस्मान साईं खां वठी थोरे भञी उछलायूं। हज़रत उस्मान जो ज़ालिम इहा उहा लठ हुई जेका महबूब ख़ुदा मूंखे तोहफ़े में ॾिनी। हुज़ूर जा हथ मुबारक लॻल हा लोही शीख खणी इहो भरे जो उस्मान जे गर्दन खां हयूं। गर्दन खां पार थी वई रत फुहारा करे वही अची अल्लाह जे क़ुरान ते करियो। अॼु ॾींहं ताईं हो क़ुरान रखियो आहे। वड़े वो उस्मान पछाड़ी जवान रत में रंगीन थियो त बि जवान क़ुरान पढ़ंदो पियो वॾे आवाज़ सां हथ खणी जो सुभान अल्लाह। पछाड़ी उस्मान वञे पियो त बि क़ुरान पढ़ंदो पियो वञे। वॾे आवाज़ सां फसयफ़ीकहुमुल्लाह वहुव समीउल अलीम। ॾाढे जो सुभान अल्लाह। वाले वाह उस्मान हज़रत उस्मान सिंह के शहीद कयो ज़ालिमन हे निहारियो। 3 ॾींहं हज़रत उस्मान सिंह जो लाश पियो ज़ालिमन खण भी न ॾिनो। रात जे वगड़े में उम्मुल मोमिनीन जी हुकम ते हज़रत उस्मान सिंह खे खणी जन्नतुल बकी में रखियो वियो। हे निहारे मुरे अबू हुरैरा तो सहाबी तो चए रसूलुल्लाह हिकड़ी मां के ज़ंबील ॾिनी ही जने भी हथ विझंदो हुम उन मां खारकून निकरंदियूं हुयूं। किलन या किला जॾहिं उस्मान के शहीद कयूं ज़ंबील में हथ विधुम हिकड़ी खारक न हुई। मदीने जे चौंक में भी अबू हुरैरा रोवण लॻो। माण्हुनि पुछा कि अबू हुरैरा रोई थो जे खुदा जो कसम जो उस्मान वियो त बरकतूं बि उस्मान उस्मान हो। हे निहारे मुडे अरनहजुल हज ईंदो रहंदो उस्मान जो शान बयान थींदो रहंदो। इस्लाम जे दायरे में कोई एक शहीद कोने। अरनहजुल हज मजलूम में मदीना उस्मान जी शहादत। हे निहारे मुडे पहरी मुहर्रमुल हराम फातिह खरासान मुराद रसूल जनाब मीरा उमर जी शहादत। हे निहारे मुडे 10 मुहर्रमुल हराम मजलूम करबला इमामी आली मकाम सैयदना इमाम हुसैन जी शहादत। केड़े शहीद के साराहे केड़े शहीद के साराया जो सब शहीद इज्जत वारा। अञा वॾे आवाज़ सां ऐं क़ुरान तो चए त शहीद ज़िंदा। ऐं निहारियो ते रात मुझे सही फरमाए त दुआ कंदा कयो अल्लाह वांगे शहादत जो मौत चयो त सब साहब इज्जत वारा। चयो वॾे आवाज़ सां साहबा सां बुग़्ज़ न रखजाए न त पारू ख़ुदा पटे छॾींदी। साहबा जा दुश्मन चयो दुनिया आख़िरत में किना थींदा। असां कल भी साहबा जा गुलाम अॼु भी साहबा जा गुलाम। हे निहारे मुडे असां कल भी साहबा जा नौकर अॼु भी साहबा जा नौकर। साहबी केर हन जिन जी तारीफ़ क़ुरान कई आहे रब रहमान कई आहे नबी आख़िर ज़मान कई आहे हर कलमे वारे मुसलमान कई आहे। वॾे आवाज़ जो सुभान अल्लाह। उलाइका हुमुल मुमिनून हक़्क़ा। क़ुरान चई छॾियो जो क़ुरान सचो। वॾे आवाज़ सां बुलंद आवाज़ सां जो क़ुरान जो सचो आहे। अॼु अज़म कयो तो उस्मान सां मोहब्बत कबी बच्चा जमन नाला रखो अबू बकर नालो रखो उमर नालो रखो उस्मान नालो रखो अली नालो रखो अबू ज़र नालो रखो अनस नालो रखो जाबिर नालो रखो तलहा। इंशाअल्लाह साहबे किराम जा बच्चन दे औलाद दे नाला हुंदा त असर भी जो भला थींदा। असर भी भला थींदा। बकाया जिंदगी घरन में होजो उदाकुन में होजो बैठकुन में होजो जे साहबी रात दी खुदा जे जिक्र में मस्त हुंदा हा। अहल बैत रात दी अल्लाह जे जिक्र में हुंदा हा। बकाया जिंदगी जो अल्लाह जे जिक्र में। उलमा के बयानात सुनने के लिए हमारे YouTube चैनल अल-हम्द को सब्सक्राइब करें और घंटी को दबाकर ऑल पर क्लिक करें ताकि हमारी हर वीडियो की नोटिफिकेशन आपको मिल सके। जज़ाकुमुल्लाहु खैरा।